जय श्री झूलेलाल। वधिकतर असांजे सिंधी समाज में शादीअ खां कुझु ॾींहं पहिरीं पूज्य गुरूअनि खे पंहिंजे घर घुरायो वेंदो आहे ऐं गॾु में शादीअ खां हिकु ॾींहुं पहिरीं पूज्य बहिराणा साहिब पूॼन बि करायो वेंदो आहे ताकी भॻवानु झूलेलाल जो आसीस मिले। पर अॼुकल्ह थिए छा थो, पूज्य बहिराणा साहिब पूॼन हिन लाइ नथो थिए कि भॻवानु झूलेलाल जो आसीस मिले, बल्कि असां मौज मस्ती कीअं करंदासीं। असल में पूज्य बहिराणा साहिब थींदो छो आहे? चवंदा आहिनि भॻवानु झूलेलाल पंहिंजे नंढपण में माउ जो खीरु न बि पीतो, तॾहिं माता देवकीअ हुननि जे वात में जल जा जीव ॾिठा। तॾहिं माता देवकीअ सिंधु दरिया में जूअर जे अटे जी देॻ वाही कि जल जा जीव हुननि खे खाधो। तॾहिं भॻवानु झूलेलाल माउ जो खीरु पीतो। तॾहिं खां पूज्य बहिराणा साहिब जी रीत चालू थी हुई। अॼु बि असां पूज्य बहिराणा साहिब पूॼन कंदा आहियूं ऐं पंज तत्व जल अग्नि वायु आकाश पृथ्वी खे साक्षी मञी पंज मोदक जूअर जे अटे जा पंज फल ऐं अहिड़ी घणेई शयूं खाधे जी ऐं गॾु में पंहिंजे हथ सां प्रसाद जो भोग कुंडलीअ में विझंदा आहियूं, जंहिंखां पोइ दरिया में हुनखे वाहे करे जल जे जीवन खे ॾींदा आहियूं, जंहिंसां भॻवानु झूलेलाल खे भोग मिले। पर अॼु जे ज़माने में माण्हू पूज्य बहिराणा साहिब जी मर्यादा खे विसारे वेठो आहे। झूठो वात खड़ी हुन हॉल में गिरी वेंदो आहे, बूट चप्पल पाए नचण लॻी वेंदो आहे, माण्हू हिक ॿिए खे खींचे जूते चप्पलनि में ई नचाए वियो। पूज्य बहिराणा साहिब जी काई मर्यादा ई नथी रहे। पूज्य बहिराणा साहिब करण वारो त कराइण वारे खे घुराईंदो रहिजी वेंदो आहे जोत ॿारण लाइ, पर हू भाई पंहिंजे महिमाननि जी ख़ातिरदारी में लॻियो पियो हूंदो आहे। किथे किथे त मां ॾिसंदो आहियां हेठि हाल में पूज्य बहिराणा साहिब पियो हले, मथे माण्हू पंहिंजे रिश्तेदारनि सां गॾु दारू पार्टी पियो करे। छा ही सभु कम असां ॿी पूॼायुनि में करे सघूं था? छा असांजो पूज्य बहिराणा साहिब एतिरो हल्को थी चुको आहे, या असांजे समाज में पूज्य बहिराणा साहिब लाइ कोई कानून या नियम न ठहियो आहे, हिन लाइ असां ही सभु करूं था? छा असांजे घर संत ईंदा आहिनि त असां हुननि खे सम्मान सां कार मां लाहिण वेंदा आहियूं, घर में विराजित कंदा आहियूं, पोइ जॾहिं हू वेंदा आहिनि कार तक छॾण बि वेंदा आहियूं सम्मान सां? छा संत असांजे घर वेठा हुजनि तॾहिं असां हिन नशीली शयुनि जो इस्तेमालु करे सघूं था? छा असां पंहिंजे भॻवानु झूलेलाल खे संतनि जेतिरो बि सम्मान नथा ॾेई सघूं, चाहे हू भॻवानु आहिनि तॾहिं बि? हाणे त मां ॾिसंदो आहियां पूज्य बहिराणा साहिब कराइण वारा माण्हू पूज्य बहिराणा साहिब करण वारे खे या म्यूजिकल पार्टी वारे खे चई छॾींदो आहे, जोत साहिब खे तू ई दरिया में तारे छॾिजां। बस हुनखे ई कॉन्ट्रैक्ट ॾियणो हो कि तव्हां अचो पूज्य बहिराणा साहिब करो ऐं जोत बि तव्हां ई तारे अचो। जॾहिं तक तव्हां घर जा भाती पूज्य जोत साहिब खे जल में न तारे ईंदव त उहो व्यर्थ आहे पूज्य बहिराणा साहिब करणु तव्हांजो। हिन जॻह केरु नेता नगरी जो माण्हू हुजे तव्हां हुनखे घर तक छॾण वेंदव, छा साईं झूलेलाल खे ॿिए जे हवाले छॾे सघंदव? हिन खां बढ़िया त तव्हां पूज्य बहिराणा साहिब करायो ई न, या पोइ हुन प्रोग्रामनि खां हिकु ॿ ॾींहं पहिरीं पंहिंजे घर में घर जा भाती मिली करे पूज्य बहिराणा साहिब जो आयोजन करे लाहियो, उहो वधीक ठीकु आहे। मां त हुननि खां बि अर्ज़ी करणु चाहींदुसि जो पूज्य बहिराणा साहिब करणा आहिनि, पूज्य बहिराणा साहिब करण वारनि खे पहिरीं हिननि जा नियम ॿुधाइजी वञनि ताकी पूज्य बहिराणा साहिब जी मर्यादा ठही पई हुजे। हिन ॻाल्हि में त मां सिख समाज जी तारीफ़ कंदुसि, हुननि कॾहिं बि पंहिंजे धर्म सां मज़ाक न कयो आहे। जय श्री झूलेलाल।